डहरकी खां थोरे मुफ़ासिले ते ॻोठ ग़ुलाम अली डहर में रिटायर प्रोफेसर मोहम्मद पुनाल डहर जे जुड़ियल लाइब्रेरी वसीला न हुजण करे तबाह थियण लॻी। लाइब्रेरी में मौजूद हज़ारें किताब ख़राब थियण लॻा। लाइब्रेरी में लॻभॻि 12,000 नायाब किताब मौजूद आहिनि, जिन में सिंधी, हिंदी, उर्दू, संस्कृत, सराइकी, अरबी, फारसी, पश्तो, बलोची, अंग्रेज़ी जा किताब शामिल आहिनि। लाइब्रेरी बारे में मोहम्मद पुनाल डहर अवामी आवाज़ खे ॿुधायो त हुनखे नंढे हूंदे खां ई किताब पढ़ण गॾु करण जो शौक़ु हो। 1982 खां हुन किताब गॾु करणु शुरू कया। हुन मुख़्तलिफ़ इस्लामी मुल्कनि समेत मग़रबी मुल्कनि मां बि किताब घुराए पंहिंजी लाइब्रेरी में महफ़ूज़ कया आहिनि। तक़रीबन ईअं सम्झो कि बचपन खां इहो शौक़ु हुयो। मूंखे अगरि 10 पैसा ख़र्च मिलिया उहा बि को किताब वठी अचां हा, न पढ़ण जे बावजूद बि यानी किताब हिते वरी जीअं अलाह साईं ड्यूटी ॾी 1982 में एज़ ए प्राइमरी टीचर थियुसि त वरी पोइ शौक़ु जाॻियो, पघार बि ईअं सम्झ त तक़रीबन अधु खां वधीक जो किताबनि ते ख़र्च। वरी मां लेक्चरार थियुसि कमीशन करे। वरी हाणे 19 ग्रेड में मां मिसाल जो रिटायर थियो आहियां एज़ ए एसोसिएट प्रोफेसर, तॾहिं बि पंहिंजे पघार जा ईअं अधु खां वधीक जेको आहे इन किताबनि ते ख़र्च। हिन टाइम ताईं तक़रीबन 12,000 बुक्स आहिनि पूरी सिंध मुतालिक़, सिंध जे कंहिं बि मौज़ू ते असांजे आलमनि जेके किताब लिखिया आहिनि, सऊदी अरब में छपिया आहिनि या मिस्र में छपिया आहिनि, बहरेन में छपिया आहिनि, लिबनान में छपिया आहिनि, दमिश्क में छपिया आहिनि, या जिथे ईरान में छपिया आहिनि या लंडन में पिया आहिनि, उतां बि मां फोटो कराया आहिनि या असुल घुराया आहिनि। जेसि ताईं किताब को खणी वेंदो आहे वापसि न थींदो आहे, मुंहिंजे यानी टेंशन ई जेसि ताईं उहो ईंदो न आहे। इहा किताब को ॾिसंदो हे छपियो आहे तारीख़ ते सिंध ते जिते आहे, जेसि ताईं उहो ख़रीद न कंदो या घुराईंदो न उस ताईं मूंखे आराम न ईंदो आहे। मां चवां थो त किताब महफ़ूज़ थी वञे, हर हिकु माण्हू हिन मां मुस्तफ़िज़ थिए। हे ॾहरकी ते भर में था रहण, ॾहरकी जी हद आहे न साईं। तव्हां ॾिसो इहो टाउन जी आहे, उनखां बाद हिते मिले सघंदा प्लाट बि ॾियण जे लाइ मां तयारु आहियां। हुन इंतज़ामिया खे पिल ते क़ीमती किताबनि खे नौजवान नस्ल ताईं पहुचाइण में हुनजी मदद कई वञे। हुनखे ॻोठ में लाइब्रेरी जुड़ाए ॾिनी वञे, जंहिं लाइ हू पंहिंजो प्लाट बि ॾियण लाइ तयारु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।